अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। चवंदा आहिनि त इल्मु इंसान जी टीं अखि आहे। इल्मु नूर आहे ऐं इल्म खां सवाइ इंसानु अंधो आहे। पर छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त उन इल्म जो बुनियादु छा आहे? छा उन इल्म जी शुरूआति CSS खां शुरू थींदी आहे या कंहिं वॾे इम्तिहान खां शुरू थींदी आहे? न, उन इल्म जो बुनियादु ही ॿाराणो आहे। हा बिल्कुलु, ही ॿाराणो जंहिं हिन ॿाराणे खे सही तरह सम्झियो उहो ई अॻिते पढ़ी ऐं लिखी सघंदो ऐं आख़िरकार उहो वञी कंहिं वॾी मंज़िल ते पहुची सघंदो। जेकॾहिं ही ॿाराणो सही तरह जंहिं न पढ़ियो उनखे अॻिते बि तमामु घणी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। इहो ई सबबु आहे जो स्कूलनि में ड्रॉप आउट रेशियो वधी वेंदो आहे, जो छाकाणि त ॿार सही तरह सां ॿाराणो न पढ़ी सघंदा आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे मुश्किलात पेश ईंदी आहे। या किन ॿारनि सां को मसइलो हूंदो आहे, उन मसइले खे कीअं सम्झिजे, कहिड़े हरफ़ में ॿार खे कहिड़े क़िस्म जो मसइलो पेश ईंदो आहे ऐं उनखे कीअं हल कजे, उन हवाले सां आउं हिकु सीरीज़ शुरू करण वारो आहियां। जीअं त आउं पाण हिकु टीचर आहियां, जेके मुशाहिदा मूंखे थिया आहिनि ऐं उहे पेश करण जी कोशिशि कंदुसि ऐं उमेदु आहे त इंशाअल्लाह उस्ताद हज़रात जे लाइ ऐं वालिदैन जे लाइ मुंहिंजी कोशिशि कारआमद साबित थींदी इंशाअल्लाह। हिन ॿाराणे अखर खे तमामु घणा दफ़ा लिखियो वियो आहे हेठां त ॿार खे घणा दफ़ा इहो पढ़ाइजे ऐं लिखण जी मश्क़ कीअं कराइजे, तस्वीरूं घणियूं ॿार खे सम्झाइजनि उन अखर सां। मसलन अलिफ़ अख, अलिफ़ अंब, छा इहो हिकु हिकु दफ़ो पढ़णो आहे या उन खां ज़्यादा दफ़ा पढ़णो आहे, या कहिड़े ॿार खे हिक खां ज़्यादा दफ़ा पढ़ाइजे, कहिड़े ॿार खे हिकिड़ो दफ़ो पढ़ाइजे ऐं लिखण जी मश्क़ कीअं कराइजे। उन खां पोइ तव्हां ॾिसो था बे जी सूरत वारा तमामु घणा अखर आहिनि, सिर्फ़ु नुक़्तनि जो फ़र्क़ु आहे, टुॿका बदिलाए करे तमामु घणा अखर ठाहिया विया आहिनि सिंधी पट्टीअ में, त ॿार खे बग़ैर मुश्किलातुनि जे उहे अखर कीअं सम्झाइजनि जो ॿार उन्हनि खे सम्झी सघे, उनखे का मुश्किलात पेश न अचे। उन खां पोइ ॾिसो जीम जी सूरत वारा बि काफ़ी सारा अखर आहिनि ऐं कहिड़ा अखर आहिनि जन जो आवाज़ु कुझु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। मसलन हे हजम आहे या हे हाथी आहे, इन्हनि जा आवाज़ बज़ाहिर त साॻा आहिनि, लेकिन उन्हनि में थोरो फ़र्क़ु आहे ऐं लिखण में बि फ़र्क़ु आहे। ॿार खे कीअं सम्झाइजनि, उहे उचार कीअं दुरुस्त कराइजे ॿार जो, ऐं उचार सां गॾु ॿार जी ज़हन नशीन कीअं कराइजे उहो अखर, त हू जीअं लिखण में हुनखे आसानी थिए। उन खां पोइ तव्हां इहो बि ॾिसी सघो था त तजुर्बो तव्हां कयो हूंदो त काफ़ी अहिड़ा अखर आहिनि जिन जे आवाज़नि में ॿार फ़र्क़ु न करे सघंदा आहिनि। जीअं डाल आहे, ढाल आहे, जो इहो निकिरंदो आहे जॾहिं हुनखे डिक्टेशन चई वेंदी आहे त हू फ़ैसिलो न करे सघंदो आहे त अलाए कहिड़ो अखर लिखिणो आहे, त उन में बि ॿार जी रहनुमाई कहिड़े तरीक़े सां करणी आहे। पोइ के अखर अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन सां को लफ़्ज़ शुरू न आहे थींदो, जीअं अहिड़े माड़ी आहे त ॿार इनखे माड़ीअ खे में माड़ी चई वेंदा आहिनि, अहिड़े माड़ी जाइ ते। बहरहाल इन्हनि इहो हिकिड़ो मिसाल तौरु पेश कयो वियो आहे, लेकिन इन्हनि खे तफ़सील सां इंशाअल्लाह वारे सां मुख़्तलिफ़ वीडियोज़ में पेश कयो वेंदो। हिकु प्लेलिस्ट में उहे सभु वीडिया शामिलु कया वेंदा त जीअं तव्हांखे आसानी थिए। हाणे हिन पट्टीअ जे पूरे थियण खां पोइ तव्हां ॾिसंदो तस्वीरी पट्टीअ खां बाद हिकिड़ी ॿी पट्टी आहे बग़ैर तस्वीरुनि जे। इन पट्टीअ जो छा मक़सदु आहे? तस्वीरुनि वारी पट्टीअ जे हूंदे ई छो ॾिनी वई आहे? इन जी कहिड़ी हिकमत आहे? ॿार खे उन मां कीअं फ़ाइदो वठराइजे ऐं हेॾां ही मश्क़ जेका आहे इहा ॿार कीअं हल करे? छा हेॾां ॾिसंदो हेॾां भरींदो वञे या यादि भरे? त इन ते बि इंशाअल्लाह रहनुमाई कई वेंदी। तव्हां ॾिसंदो ही कक पट्टी जेका आहे हिन खे तव्हां सॼे ॿाराणे जो बल्कि सिंधी सॼी जो बुनियादु चओ तॾहिं बि चई सघो था, छो जो ही सभु टोटल आवाज़ हिते ई आहिनि जिन जे ज़रिए ॿार अॻिते पढ़णु, जुमिला ठाहिणु ऐं लफ़्ज़ ठाहिणु सिखंदो ऐं लिखणु सिखंदो ऐं पढ़णु बि सिखंदो। उन खां पोइ इहे ई साॻा आवाज़, साॻा अखर हिते गॾाया विया आहिनि सबक़ु पहिरें खां अॻिते। हाणे हीअ जेके ककपट्टी आहे इन में ॿार छा कंदा आहिनि, रटे छॾींदा आहिनि। रटो लॻाइणु उन्हनि खे सफ़ा आसानु लॻंदो आहे, पर ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं ॿार खे लिखारायो वेंदो आहे त ॿार त कुझु सम्झो ई न आहे त कीअं ॿार खे रटे खां पासो कराइजे ऐं ॿार उनखे सही तरह कीअं सम्झी सघनि। त हिन खे ककपट्टी खे बहितरीनु तरीक़ो पढ़ाइण जो कहिड़ो आहे, इंशाअल्लाह उन ते बि रहनुमाई कई वेंदी। ऐं हिन सबक़ु पहिरें खां
लफ़्ज़ जोड़णु, अखर जोड़े लफ़्ज़ ठाहिणु ऐं पोइ लफ़्ज़ जोड़े वरी जुमिला ठाहिण जी शुरूआति थिए थी अॻिते हिन ॿाराणे में। त ॿार खे रटे खां कीअं महफ़ूज़ कजे, छो जो हिते बि ॿार रटो हणंदा आहिनि, पोइ तकड़ में पढ़ी वेंदा आहिनि खटई खटाए, पर ख़बर न हूंदी अथनि त खट किथे लिखियलु आहे, हीअ किथे लिखियलु आहे किथे लिखियलु आहे, ऐं इहा बि ख़बर न हूंदी आहे लिखियलु आहे या आहिनि लिखियलु आहे। ॿार बसि पढ़ी वेंदा आहिनि, छो जो क्लास में हिकु ॿिनि ॿारनि खां हिकिड़ा ॿार ॿुधंदा आहिनि, हिकिड़ो पढ़ंदो आहे सबक़ु त ॿिए जी कन ताईं आवाज़ु वेंदो आहे, त पोइ उन आवाज़ जे ज़रिए हू सिर्फ़ु रटो हणी छॾींदा आहिनि ऐं उन रटे जे ज़रिए बसि ॿारु पढ़ंदो वेंदो आहे, ॿार बि ख़ुशि। ऐं जेकॾहिं उस्ताद जो तवजो न हूंदो त उस्ताद बि ख़ुशि थींदो त ॿारु नतीजो ॾेई रहियो आहे। पर पोइ परेशानी तॾहिं थींदी आहे जॾहिं लिखण जो वारो ईंदो आहे या इम्तिहान में विचो वारी ॿार खे अखर ॾिना वेंदा आहिनि सुञाणण जे लाइ। हिन सभिनी सबक़नि में अहिड़े क़िस्म जा जेके बि मसइला आहिनि अलाह रहनुमाई ऐं तजुर्बे में आयल ग़लतियूं निशानबर कयूं वेंदियूं इंशाअल्लाह। उन खां पोइ तव्हां अॻिते जॾहिं हलंदो त अॻिते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॿियूं शयूं आहिनि, जहिड़ो में ते ऐं इहे कीअं पढ़ाइजनि, इन में काफ़ी सारनि ग़लतियूं कंदा आहिनि ऐं उन ग़लतियुनि खे सुधारण वारो ई बहितरीनु उस्ताद थी सघे थो। त में ऐं ते में काफ़ी सारनि जाइनि ते मूं उस्तादनि खां ग़लतियूं महसूसु कयूं आहिनि ऐं इनशाअल्लाह इन्हनि खे जेकॾहिं तव्हां तवजह सां ॿुधंदो ऐं पढ़ंदो त ग़लतियूं उस्तादनि खे बि न थींदियूं ऐं वालिदैन बि पंहिंजे ॿारनि जी रहनुमाई करे सघंदा। जेके गुने जो आवाज़ बि हूंदो आहे, जीअं हिते अंब ॾांद, इन गुने जो आवाज़ खे कीअं सम्झिजे, उन्हनि खे पढ़ण जो कहिड़ो तरीक़ो आहे। उन खां पोइ हे वारा आवाज़ जीअं मल्ह कुल्हो विढ़, इहे ॿार खे हिजे कीअं कराइजनि। वॾी ॻाल्हि हिजे में काफ़ी जाइनि ते मूं नोट कयो आहे त हिजे में पढ़ाइण वारो ख़ुदि मुंझी पवंदो आहे ऐं हिजे में जिते माण्हू मुंझी पए, मां पाण काफ़ी जाइनि ते कन्फ्यूजन जो शिकार थियो आहे त अहिड़ी सूरत में पोइ छा कजे, कीअं उन शइ खे सम्झिजे। त इन में बि उस्ताद लाइ रहनुमाई आहे त अहिड़ी सूरत हाल में छा करे, जिते हिजे जी पक न हुजे त हीअ हिजे हीअं थींदी या हूअं थींदी। ऐं उन खां पोइ हिते ॾिसो हाणे हिकिड़ी सादी गुफ़्तगू आहे, अदा भली आहे, सादी गुफ़्तगू आहे। सादी गुफ़्तगू इन्हनि अखरनि खे जोड़े लफ़्ज़नि खे जोड़े जुमिला ठाहिण में थी आहे। उन खां पोइ हीउ जेको बेत आहे, इन खे सिंधी पहिरें किताब जी तव्हां शुरूआति बि चई सघो था। हितां खां सिंधी पहिरें किताब जी शुरूआति थिए थी ऐं ॿार जेकॾहिं हीउ बेत सही नमूने सां उस्ताद जे भेरे खां अलावा जेकॾहिं पढ़ी थो वञे, सम्झो त उस्ताद जी महिनत सजाई वई आहे, ॿारु सम्झी सघियो आहे ॿाराणे खे। जेकॾहिं नथो सम्झी सघे, हिन खे पढ़ी नथो सघे, हिचकिचाए थो, त यकीनन पोइ ते का गुंजाइश रहिजी वई आहे जंहिं ते उस्ताद तरफ़ां तवजह जी ज़रूरत आहे। त हिन बेत खे पढ़ण खां पोइ सिंधी ॿाराणो किताब पूरो थिए थो ऐं पहिरें किताब जी शुरूआति थिए थी। उमेदु आहे त इंशाअल्लाह तव्हां दिलचस्पी वठी करे हीउ सॼो मुकमिल कोर्स ॿाराणे जो ॿुधंदो ऐं पंहिंजूं ग़लतियूं दुरुस्त कंदो ऐं ॿारनि खे बि रहनुमाई मिली वेंदी। ख़ुदा हाफ़िज़।